बलदियाती इलेक्शन 2022 कंदासीं, धांधली थियण कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। पर फ़ौज खे वरी अपील थो कयां, जेके बि जिन जो फोर्स डिप्लॉय थिए उहे बि अहिड़नि माण्हुनि ते नज़र रखनि जेके धांधली जी कोशिशि कनि। तारीख़ जी बदतरीन इलेक्शन थी रही आहे। नामनिहाद जमहूरी हुकूमत जंहिं तरीक़े जी इलेक्शन कराए रही आहे, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, अदालतूं, अस्करी कुवतूं, मूंखे ख़बर न आहे त छो ख़ामोश आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े जी जेका इलेक्शन थी रही आहे, मां सम्झां थो त अवाम जो वेसा ख़तमु थी वेंदो। पीपल्स पार्टी खे फ्री हैंड ॾिनो वियो आहे। बलदियाती इलेक्शन जे पहिरें फेज़ में जेको 14 ज़िलनि में इलेक्शन थी आहे, ऐं ॾिठो हूंदो त सिंध जे काफ़ी ज़िलनि में जेके रिकॉर्ड धांधलियूं थियूं आहिनि, जंहिं तरीक़े सां ख़ौफ़तारी कयो वियो आहे, आरोज़ दुर बणिजी चुका आहिनि, उन सॼी सूरत हाल में मां सम्झां थो त हिन ॿिए फेज़ में बि जेका इलेक्शन कराई पई वञे, उन में इहा वरी साॻी प्रैक्टिस कई वेंदी ऐं शुरू थी चुकी आहे। असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त जीअं ई पहिरें ॾींहं खां वठी हिते नॉमिनेशन पेपर दाख़िल कराया विया, स्क्रूटनी थी हुई, उन सॼे प्रोसेस में पुलिस खे जहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो वियो। बानसेदाबाद ऐं सराउंडिंग सेवण तालुके में हिते वाइसराय खे विहारियो वियो। सिंध हुकूमत जो वाइसराय मुकमिल अख़्तियारनि सां, पुलिस फोर्स सां, सिंध हुकूमत जी बजट सां हिते हुनखे विहारियो वियो त तव्हां पुलिस जे ॾाढ ऐं जबर जे ज़रिए सियासी मुखालिफ़नि जा फारम रद्द करायो। वाइसराय पंहिंजा इख़्तियार इस्तेमालु कंदे पुलिस जे ॾाढ में जेके माण्हू न झुकिया, उन्हनि खे हथु खणण लाइ वरी काटकुनि, बदमाशनि, वॾेरनि, पीरनि, मुर्शिदनि जी फ़ौज, उन ज़रिए माण्हुनि खे हथु खणण लाइ कोशिशि कई वई। पर मूंखे यकीन आहे त हिन वक़्तु जेको माण्हुनि में पीपल्स पार्टी खां इंतकाम वठण जे लाइ मैदान में बीठा आहिनि ऐं उहे ख़ौफ़ज़दा न थिया आहिनि, उन्हनि खे जस आहे। जेके हिन सॼे प्रोसेस में इलेक्शन तां विथड्रा थी विया, कहिड़नि सबबनि जे करे बि, छाकाणि त असांजो सफ़र ॾाढो ॾुखियो आहे। असांजो सफ़र तब्दीली जो सफ़र आहे। ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जी गुग हूंदा खे ख़तमु करण लाइ असांजो सफ़र ॾुखनि ऐं बुखनि जो सफ़र आहे। उन में जेके बि असांजा दोस्त सां गॾु हिन सफ़र में हलिया, जेतिरा ॿ पेर भरियूं, उन्हनि खे जस न हली सघिया, ख़ुदा करे ख़ुशि हुजनि, छाकाणि वफ़ा करणु ॾाढी ॾुखी आहे। ऐं जेके माण्हू असांजो हिन सफ़र में साथ छॾे विया, उन्हनि खे दिलासा, आसरा, पैसनि जी लालच, सीटुनि जी लालच, नौकिरियुनि जी लालच, मां सम्झां थो उहे ख़्वाब रहिजी वेंदा। ऐं अॻियां हली उन्हनि खे ज़रूरु, हाणे बि उन्हनि खे पेशेमानी ऐं पसमानदगी थी हूंदी, ऐं अॻियां हली ज़रूरु उन्हनि खे पछताउ थींदो त असां सच जो साथ छॾियो आहे। उन करे हिकु तरफ़ इहा सूरत आहे, ॿिए तरफ़ ख़ासि तौर ते बान पुलिस खे जहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो पियो वञे। SHO बान खे नौकिरी पकी करण जे चकर में जेको पुलिस जी वंगार पियो रहे, लाक़ानूनियत पियो करे ऐं उनखे इंतिबाह थो कयां त किथे ईअं न थिए त नौकिरी पकी करण जे चकर में तूं पंहिंजी नौकिरी विञाए वेही रही। हा, मूंखे ख़बर आहे तुंहिंजो सर्विस बुक नोट पियो आहे त तूं वटि शोल्डर प्रमोशन आहे, तूं अञा कन्फर्म सब इंस्पेक्टर बि न आहीं। कल्ह मूं वटि हिकिड़ो नौजवान शिकायत खणी आयो, साईं SHO बान मुंहिंजा 25 शनादी कार्ड जेको आहे पंहिंजो खणी वियो आहे ऐं चयो अथसि त तव्हांखे फ़ी कार्ड जेको आहे 15,000 रुपया ॾींदासीं, 2,000 एडवांस, 13,000 रुपया तव्हांखे जेको इलेक्शन खां पोइ ॾींदासीं। हाणे न 2,000 एडवांस था मिलनि, न कोई पंहिंजो शनादी कार्ड। मूं हुन नौजवान खे चयो ऐं उन हवाले सां सभिनी तव्हांजे तवसत सां बान जे अवाम ऐं पसगिरदाई जे दोस्तनि खे, ग़ैरतमंद माण्हुनि खे चवां थो त बाबा वोट अमानत आहे, तव्हां हिननि पैसनि जी लालच ते पंहिंजा फैमिली जा ऐं पंहिंजा शनादी कार्ड अहिड़नि सूबेदारनि जे हवाले न कयो जो सुभाणे तव्हांखे ॻोल्हिया न लभनि। छाकाणि वेठा आहिनि वीचारा, हिननि जी नौकिरी ख़बर न आहे 4 ॾींहं या 5 ॾींहं। ऐं मूंखे यकीन आहे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान हिन जेको पहिरियों मरहलो थियो आहे इलेक्शन जो, उन खां पोइ अहिड़े क़िस्म जा जेके पुलिस ऑफिसर ऐं आरोज़ आहिनि, उन्हनि ते ज़रूरु एक्शन थींदो। पर आवाम खे अपील थो कयां त बाबा तव्हां पंहिंजा शनादी कार्ड बचायो, पंहिंजो ईमान बचायो। किथे ईअं न थिए त पैसनि जे एवज़
तव्हांजा शनाइती कार्ड बि गुम थी वञनि ऐं तव्हांजो ज़मीर बि उन ते वरी ज़ंग लॻी वञे पोइ पछतायो। उन करे अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा न थिए। पुलिस खे चवां थो त पंहिंजे फ़र्ज़ में जो तव्हां कानून जी पासदारी कयो, तव्हां असांजा मुहाफ़िज़ आहियो, तव्हां कानून जा मुहाफ़िज़ जो कानून लागू कयो। हालत इहा त बदअमनी जी बाबरी आहे त ऐसे जो जेको पंहिंजो संदो गार्ड आहे हुन खां फुर थी वञे, चोरनि खे ॿधण लाइ तयारु न ई, सियासी कारकुननि जे पोयां 24 कलाक लठ कयो थो अची त हिन खे फार्म रद्द करायां, हिन खे वञी पेश कयां। मां चवां थो पंहिंजी नौकिरी बचाइण लाइ किथे नौकिरी विञाए न वियो, उन करे अहिड़ा क़दम न खणो। अच्छा रोशन साहब, चोबल इहे बि हली रहिया आहिनि त तव्हांजी पार्टी पारां जेको हिकिड़ो डीलिंग थी वई आहे ऐं बाइकाट जो जेको तव्हां सभु ॿुधो आहे ईंदड़ वक़्तु बाइकाट थींदो, 2.5 करोड़ में सौदो ॻाल्हियूं ॿोलियूं थियनि, इहो छा मसइलो आहे? इहा सॼी डिसइंफॉर्मेशन आहे ऐं इहे 2.5 करोड़ हुननि ख़बर न आहे कंहिंजा ऐं कंहिंखे ॾिना आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जी ही प्रोपेगेंडा कंदा रहंदा आहिनि। पीपुल्स पार्टी हिन वक़्तु पंहिंजी कारकर्दगी जी बुनियाद ते इलेक्शन नथी विढ़े। डिसइंफॉर्मेशन, पैसो, पुलिस, ॾाढ, जबर ऐं अहिड़े क़िस्म जी प्रोपेगेंडा ते बि असां हथु खणी वेंदासीं। भाई पोइ दफ़े जो मुराद अली शाह जे हक़ में हथु खयो त हुन में तव्हांखे सॼे आवाम खे बार बार ॿुधाए चुको आहियां। अगरि का अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कान्हे, का इलेक्शन जे मैदान ते जेके बि असांजा दोस्त बचा आहिनि ऐं बचंदा, इहो वरी बि तव्हांखे ॿुधायां, बचा आहिनि ऐं बचंदा। टाउन कमेटी बांध ते 8 वार्डनि ते असांजा दोस्त बीठा आहिनि। हिक जो नॉमिनेशन पेपर रद्द थियो आहे, हाईकोर्ट मां बहाल थी वेंदो। वार्ड यूनियन काउंसिल ते असांजे उमेदवारनि जा जिन जा नॉमिनेशन पेपर रद्द थिया आहिनि उहे इंशाअल्लाह ताला बहाल थींदा, उहा समूरा विढ़ंदा। यूनियन काउंसिल जाफ़राबाद, यूनियन काउंसिल बूबक, उते असांजा इत्तेहादी दोस्त आहिनि, उन्हनि सां विढ़ंदासीं। आराज़ी, चन्ना, झांगारा, बाजारा में असांजो ज़िले काउंसिल ते अब्दुल गफ़ूर नुहाणी बीठो आहे, 2 काउंसिलर बि बीठा आहिनि। असां उते बि इलेक्शन जेको आहे त पंज विढ़ंदासीं। सॼे तहलके में असांजा हिन वक़्तु जेके चेयरमैन तव्हांजो हुयो तव्हां जेको ज़रूरु हुनजो नॉमिनेशन पेपर बहाल थींदो ऐं उन्हनि जूं जेके शरनायूं हुजयूं अथनि उहे शरनायूं शर्मदा थींदियूं। अच्छा, यूसी बंबा में बिना मुक़ाबले चेयरमैन थी वियो आहे। यूसी बंबा में दोस्त हथु खणी आहे। मूं तव्हांखे अॻु में ॿुधायो त असांजो सफ़रु ॾाढो ॾुखियो आहे। ॾुख ऐं बुख जो सफ़रु आहे, रोज़े रखण जो सफ़रु आहे, ईमान जी सलामती जो सफ़रु आहे, माण्हुनि जे मसइलनि ऐं मुश्किलातुनि जी जदोजहद जो सफ़रु आहे। उन करे हिन सफ़र में जेके बि दोस्त 4 पेर खणी हलिया उन्हनि खे शाबस, न हलिया हथु खणी आहे, वक़्तु फ़ैसिलो कंदो। कंहिंजो ठाह थियो आहे? ॾिसो, हाजन शाह ऐं मुराद अली शाह वारनि जो ठाह हू मां अॻु में बि चयो त हाजन शाह ऐं मुराद अली शाह हिकु सिके जा 2 पासा आहिनि, हिकिड़ी जमायत में गॾु रहिया आहिनि। पर हाजन शाह जे दोस्तनि सां जेका हिते नाइंसाफ़ी ज़ुल्म थियो, यकीन कयो त मुंहिंजी दिलि जो का अखियुनि मां रत थो अचे त हिते शरीफ़ माण्हुनि खे जहिड़े तरीक़े सां बान जे मुअज़्ज़िज़ शहरनि जी तज़लील कई वई, उन्हनि खे हिते खंभे गुम करे, थाणनि ते तशदद करे उन्हनि खे ईज़ायो वियो। माण्हुनि खे एतिरो जेको आहे हिते परेशान ऐं मायूस कयो वियो जो हिते शहर जे वापारियुनि सियासत करण खां तौबा करे छॾी। तव्हांजे प्रेस जे रिकॉर्ड ते आहे, पोइ वरी हुनखे वञी परचायूं त तव्हांखे वाइस चेयरमैन था ॾियूं। त हीअ सॼी जेकी सूरत हाल थी आहे, माण्हुनि खे जेको ख़ौफ़ ऐं जेको हिरास में तशदद करे ऐं उन्हनि सरेंडर करायो आहे, माण्हुनि ते छॾियल आहे त फ़ैसिलो कंहिंजे हक़ में था ॾियनि, कीअं था जेको आहे पंहिंजो वोट। छाकाणि मां हमेशह चवंदो आहियां त बाबा असां हिन गुग हूंदाईअ में ॾीओ ॿारे वेठा आहियूं। असां हिननि ज़ालिमनि सां हीअ हक़ ऐं सच जी जेकी जदोजहद कयो बीठा आहियूं, हक़ ऐं नाहक जो जहिड़ो आहे। असां उन्हनि जेके नाहक ते बीठल कुवतूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको ॾीओ ॿारियो आहे, मशल ॿरंदी। असांजे दोस्तनि खे मां चवंदो आवाम खे, हिननि असांजे साथियुनि खे जस ॾियणु घुरिजे, आफ़रीन ॾियणु घुरिजे त हिन हेॾे सारे ॾाढ, जबर, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु अलम खे बीठा आहिनि। तव्हांजी बिजलीअ जो मसइलो हुजे, तव्हांजे पाणीअ जो मसइलो हुजे, तव्हांजे अमन अमान जो मसइलो हुजे, शहर जो कहिड़ो मसइलो आहे जंहिं ते असांजा दोस्त ख़ामोश रहिया आहिनि। हर मसइले ते असांजा दोस्त कमीशन ऑफ पाकिस्तान खे चऊं था त जेकॾहिं तव्हांखे इलेक्शन साफ़ ऐं शफ़ाफ़ कराइणी आहे त फ़ौज जो तइनात कयो वञे। हीउ सॼो जेको तालुको आहे हिन में सेंसिटिव पोलिंग स्टेशन्स करार ॾिनियूं वञनि, हिसास पोलिंग स्टेशन्स करार ॾिनियूं वञनि ऐं जेके बि SHOs तइनात कया आहिनि फौरी तौर ते हिननि खे हटायो वञे। छाकाणि हिते हिननि जे ख़िलाफ़ु धांधलियुनि जा सवें सबूत मौजूदु आहिनि। हिननि कूड़ियूं FIR दाख़िल कयूं आहिनि, हिननि माण्हुनि खां शनाख़ती कार्ड वरिता आहिनि। हीउ सॼो ॾींहुं जेको आहे कानून ऐं तहफ़ुज़ जे बजाए न लॉ एंड ऑर्डर मेंटेन था कनि
न ॾोहारियुनि खे गिरफ़्तार था कनि, पर 24 कलाक सियासी कारकुननि जे पोयां लठ कयूं था अथनि त हिननि जी वफ़ादारियूं तब्दील कयूं। तंहिंजे करे हिननि जी मौजूदगीअ में क़तई तौर ते शफ़ाफ़ इलेक्शन न थींदी। फौरी तौर ते हितां जा जेके पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि खे हटायो वञे, ख़ासि तौर ते SHO बान ऐं SHO सेवण फौरी तौर ते हिननि खे हटायो वञे ऐं ROs जेके हिते मौजूदु आहिनि, जेके जिन जे मौजूदगीअ में इलेक्शन थिए थी, उहे ROs दुरबंजी आहिनि। असां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे रिटन में भेड़ क़िस्म जूं दरख़्वास्तूं कयूं आहिनि ऐं तव्हांजे तवसत सां बि उनखे अपील था कयूं त जेकॾहिं तव्हांखे शफ़ाफ़ इलेक्शन कराइणी आहे त फौरी तौर ते हुननि खे हटायो वञे त जीअं माण्हू पंहिंजो आज़ादी सां वोट जो इस्तेमालु करे सघनि। इलेक्शन कमीशन पारां ॾिसो फ़ौज तैनात कई पई वञे, उन हवाले सां इलेक्शन कमीशन जॾहिं फ़ौज पई तैनात करे त पोइ तव्हांखे धांधली जो अञा शक आहे? असांखे फ़ौज जे हिन नोटिफिकेशन ऐं उन्हनि जे अचण खां पोइ यकीनन तहफ़ुज़ जो अहसासु थियो आहे त फ़ौज जे अचण खां पोइ धांधली न करे सघंदा। पर मूं जीअं ॿुधायो त प्रिज़ाइडिंग स्टाफ, पोलिंग स्टाफ, ROs उहे पीपुल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत जा वंगारी आहिनि। उहे बेल्ट पेपरनि खां वठी ॻणप ताईं, नतीजनि ताईं हर क़िस्म जी धांधली जी कोशिशि कंदा। असांजा प्रिज़ाइडिंग जे पोलिंगुनि में जेके दोस्त वेंदा एजेंट, उहे 4-4 अखियूं करे वेंदा, चौतरफ़ नज़र रखंदी, मज़ामत कंदासीं, मुक़ाबिलो कंदासीं, धांधली थियणु कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। पर आउं फ़ौज खे वरी बि अपील थो कयां जेके बि जिन जो फोर्स डिप्लॉय थिए उहे बि अहिड़नि माण्हुनि ते नज़र रखनि जेके धांधली जी कोशिशि